हज़रत समन सरकार रहमतुल्लाह अलैह 20वीं सदीअ जो मशहूर वलीउल्लाह थी गुज़रियो आहे। संदसि वालिद जो नालो सैयद गुलशाह सानी हो। संदसि वलादत जी का बि सही तारीख़ मौजूदु कोन्हे। सिंध जो ही वाहिद बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे जंहिं ते जीअरे बि मेला लॻंदा हुआ ऐं संदसि रहलत खां पोइ बि सालियानो उर्स वॾी धूमधाम सां मल्हायो थो वञे। समन सरकार जी मादरी ॿोली सिराइकी हुई ऐं खेसि ॿ भाइर हुआ, हिकिड़ो मिठण शाह, ॿियो फुलण शाह। समन शाह सरकार समूरी उमिरि शादी कोन कई। समन शाह सरकार सूरत में अजीब इंसान नज़र ईंदो हो। सुहारी अछी ऐं घाटी, चहिरो गोल, अखियूं सुर्खीअ माइल वॾियूं, सख़्तु खुमारियल ऐं हमेशह ज़मीन में खुतल हूंदी हुयसि। कॾहिं कॾहिं खिलवत या वजद जी हालत में आसमान तरफ़ खजी वेंदी हुयसि त अजीब कैफ़ियत तारी थी वेंदी हुई। मथे जा वार ड्रिघा ऐं वॾा हूंदा हुयसि। कॾहिं लिबास पहिरियल हूंदो हुयुसि त कॾहिं बिना लिबास जे हूंदो हुयो। अहिड़ी हालत में बि पाण चवंदो हो मूंखे नूरानी लिबास आहे। कॾहिं जुती पाईंदो हो त कॾहिं वरी पेरें उघाड़े हलंदो वतंदो हो। हुके ऐं चिल्म जो शौक़ीन हो। को सुठो खाधो खेसि आणे ॾींदो हो त उन में हुके जो पाणी मिलाए लज़्ज़त ज़ाया करे खाईंदो हो। रवायत आहे त समन शाह सरकार जॾहिं जवानीअ में हो त ॻोठ जी जन्नत नाले जी हिकु छोकिरीअ सां लऊं लॻी वियसि, जंहिंखां पोइ उन छोकिरीअ खे सदाईं पाण वटि रखणु लॻो। छोकिरीअ जे माइटनि खां इहा ॻाल्हि बर्दाश्त न थी। छोकिरीअ खे हासिलु करण लाइ वॾा हीला वसीला कयाऊं, पर उहे नाकाम रहिया। नेठि समन शाह सरकार जे वालिद खे इल्तिजा कयाऊं, जंहिं खेसि घर जी कोठीअ में बंदि करे छोकिरीअ खे वारसनि हवाले कयो ऐं खैन तलक़ीन कयाऊं त छोकिरी समेत लॾे कंहिं ॿिए पासे हलिया वञनि। समन शाह उन गम में 4 ॾींहं कोठीअ में रहियो। खाइण पीअण बंदि करे छॾियईं। जॾहिं ॿाहिरि निकितो त ख़बर पियसि छोकिरी ऐं उन जा माइट लॾे वञी चुका आहिनि त मथसि जोश ऐं जोलान वारी कैफ़ियत तारी थी वई ऐं मस्तीअ जे आलम में हेॾां होॾां रुलणु लॻो। केतिरा ई महीना उन हालत में गुज़ारियईं। आख़िर ॻोठ जे वेझो कबीर शाह जे क़ब्रिस्तान ॾे हलियो वियो ऐं उते आस्थान बणाए वेही रहियो। चयो वञे थो त समन सरकार खे उन बुज़ुर्ग खां हक़ीक़ी अमानत नसीब थी, जंहिंखां पोइ सदाईं सुकून ऐं माठ में रहणु लॻो। समन सरकार करामत जो बुज़ुर्ग हुयो। संदसि केतिरियूं ई करामतूं ऐं पेशन गोहियूं मशहूरु आहिनि। ब्रिटिश हुकूमत जे दौर में हिकु अंग्रेज़ कलेक्टर संदसि सीरत ऐं करामतुनि खां मुतासिर थी मेले लॻाइण लाइ 4 ब्लाक ज़मीन संदसि फ़क़ीरनि खे अलाट कई। समन सरकार जा ख़ासि तौर ते 3 फ़क़ीर हुआ। हिकिड़ो मियाँ गुलाब राय ख़ासि ख़िदमतगार हुयो। समन सरकार जो ॿियो फ़क़ीर लालू कहेरी हो ऐं टियों फ़क़ीर माई सलेमत हुई, जेका साईं जो खाधो तयारु कंदी हुई। माई फ़क़ीराणी सलेमत शाह लतीफ़ जो कलाम खेसि ॻाए ॿुधाईंदी हुई, जेको ॿुधी समन सरकार कॾहिं कॾहिं वजुद में अची वेंदो हो। हज़रत समन सरकार 14 रजब 1349 हिजरी मुताबिक़ 5 डिसंबर 1930 ईस्वी ते पंहिंजे मेले दौरान वफ़ात कई। संदसि वसियत मुताबिक़ गुस्ल ऐं कफ़न खां पोइ पंगरे शहर खां 4 किलोमीटर परे हिकु पोठे ते वणनि जी छांव में दफ़न कयो वियो, जिते संदसि फ़क़ीर गुलाब राय संदसि तुरबत ऐं सफ़ेद गुंबज़ जी अॾावत कराई ऐं मुक़बरो जोड़ायो। समन सरकार जी दरगाह जो इंतज़ाम हिन वक़्तु औक़ाफ़ खाते वटि आहे। समन सरकार जी दरगाह जी हिकु ख़ासि रस्म आहे त अक़ीदतमंद नज़राने तौरु कुकुड़ खणी ईंदा आहिनि, जंहिं करे हर वक़्तु दरगाह ते वॾे तइदाद में कुकड़ मौजूदु हूंदा आहिनि ऐं मुसाफ़िरनि लाइ उन्हनि जो लंगर हलायो वेंदो आहे। रवायत आहे त संदसि हयातीअ में जॾहिं को माण्हू वटसि का मुराद खणी ईंदो हो त कंधु हेठि करे खेसि जवाबु ॾेई छॾींदो हो ऐं जंहिं ते राज़ी थींदो हो त खेसि चवंदो हो कुकुड़ चावी। इहो ई कारण आहे जो उन वक़्त खां अॼु ॾींहं ताईं सवाली संदसि आरामगाह ते कुकड़नि जो नज़रानो खणी ईंदा आहिनि। समन सरकार जो सालियानो उर्स हर साल 14, 15, 16 अक्टूबर ते पंगरे शहर खां 4 किलोमीटरनि जे फ़ासिले ते ॾखण तरफ़ समन सरकार जे रोज़े ते लॻंदो आहे। मेले में वॾे तइदाद में ज़ाइरीन शिरकत कंदा आहिनि। साईं समन सरकार जो मेलो सिंध जे वॾनि मेलनि में शुमार कयो थो वञे। सिंध जी नाले वारी लोक फनकारा माई भागी साईं समन सरकार ते हिकिड़ो गीत ॻायो हो, जेको तमामु घणो मशहूरु आहे। समन साईं मां त गोली गुलाम तुंहिंजे दर जी।